तोखे दरिया ॿधी छॾियो आ। मूंखे दरिया कीन ॿधो आ, मूंखे मांगरनि ॿधो आ। हिकु मांगर उत वेठो आहे ऐं ॿिया मांगर हिते वेठा आहिनि। हिते तोखे ॿधी वेठा आहिनि ऐं हुते हिकु मांगर मूंखे खाए थो। तोखे बि मांगर खीए थो? हाँ माणिक, हिकु मांगर हुते मुंहिंजो जिस्म खाइण लाइ वेठो आहे ऐं ॿियो मांगर तुंहिंजी जुदाई जो मुंहिंजो हीउ थो पटे। राजा, तूं हितां हली वञ, न त मांगर तोखे हिते ॿधी छॾींदा। न माणिक न, आऊं तोखे छॾाइण आई आहियां ऐं आऊं तोखे पाण भेड़ो वठी वेंदसि। ए दरिया, मुझो माणक तो वट आहे, मुझे माणक के वठी अच। जेकॾहिं मुझे माणक के हिते नथो वठी अची त पोइ मूंखे ओॾां वठी हल। मुझो हाणे हिते कुझु न रहियो आहे, मुझो सभु कुझु ख़तम थी वियो आहे। ए अलाना, ए हाणे सरकार मन को अख पटे। ए अब्बा सोजर, भला ही तो ॿुधाए, ही अख़बार इंडिया ते वञे थी? हाँ काका, उते भी सिंधी रहनि था ऐं ॿुधो आहे त मूवी भी भरे विया आहिनि। उहा मूवी टीवी ते हलंदी। अल्लाह करे मन इंडिया वारनि खे को रहम अचे ऐं पाण खे ॿुधाइनि त छोकिरो ज़िंदा आहे। ए मूं पीउ जी दिलि चवे थी, ए माणक ज़िंदा आहे। अल्लाह कंदो, थोरनि घणनि ॾींहंनि में माणक मोटी ईंदो। ए रब पाक सभिनि जूं दुआऊं ॿुधंदो आहे। ए असांखे बि यकीन आहे त अल्लाह साईं असांजी बि ॻाल्हियूं ॿुधंदो। ए अदा ख़मीसा, जुड़े वारो छोकिरो सावण घणनि ॾींहंनि में मोटियो? ए सावण पूरनि 3 सालनि खां पोइ मोटियो हो ऐं सावण जे मालिकनि त आसरो ई लाहे छॾियो। पर काका, सावण जी ख़बर त हुई त हू इंडिया जे जेल में आहे, पर असांजे दोस्त माणक जी का ख़बर ई न आहे। ए अब्बा सोजर, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। असांजे हिन दरिया जे पेट मां अलाए त केतिरा नौजवान इंडिया जे जेल में फांसी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जी ख़बर एतिरो जल्दी थोरी पवंदी आहे। जजा ॾींहं लॻंदा आहिनि सुञाणप कराइण ताईं। ए सोजर, ए जेका तूं फायरिंग वारी ॻाल्हि कंदो आहीं न, उहो मुंहिंजो अंदरि जोरे विझंदी आहे। काका, गोली त मूंखे लॻी, हुननि जे बारे में अञा का बि ख़बर कान्हे आई। अल्लाह ख़ैर कंदो। आदा ख़मीसा, तूं परेशान न थी, रब ते रख, रब सणाई कंदो। ऐं हा, इहा अख़बार संभाले रखजांइ, पाण खे अॻिते हली कमु ईंदी। ए पहिरीं ख़बर आउं घर वारनि खे ॾेखारींदुमि। ए फोटो ॾिसी ख़ुशि थी वेंदा। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।